जे साईं ग़रीब हूं तां त थियो बादशाह जट को स्टेट ते तकीर कयूं हलिया वेंदो ग़रीब हूं त पंहिंजे घरों खाईंदा हूं बोतारा न ॾींदा आहिनि को किरड़ कंडे खे बाह ॿधे चऊं त इहो मुशरिक आहे छो चइसि नफ़े नुक़सान जो मालिक इनखे सम्झे थो ऐं तव्हां असां चऊं त मथां सुभाणे बोतारो माराए छॾे सल्ली अला रसूलिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जलसे के काफ़ी वक्त थियो आहे उलमाए करामन जा तव्हां सां तफ़सीली बयान ॿुधाइनि दुआ आहे त जेको उलमाए करामन बयान कयो आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हीउ रबिउल अव्वल जो महीनो आहे हिन महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे इन ही महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान खां बुरको बि मटियो। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां वटि मशहूर माण्हुनि वटि ॻाल्हि इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 12 रबिउल अव्वल ते थी आहे ऐं इहे रिवायतां ज़ईफ़ आहिनि। अक्सर रिवायतां जेके अचनि थियूं त उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 8 रबिउल अव्वल ते थी आहे। सभिनी वटि मुतफ़क़ तौर ते कंहिं वटि इख़्तिलाफ़ न आहे 12 रबिउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान खां बुरको मटियो आहे। पोइ हिते असां वटि वरी चवंदा आहिनि त 12 रबिउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे ऐं उन्हनि वटि जेके चवनि था त 12 रबिउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे उन्हनि वटि चवंदा आहिनि त वरी 12 रबिउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान खां बुरको बि मटियो आहे। पोइ जेकॾहिं उन ई ॾींहं ते उन्हनि जे चवण मुताबिक़ 5 मिंटनि जे लाइ असां मञियो बि सयूं उन्हनि जे चवण जे मुताबिक़ जेकॾहिं 12 रबिउल अव्वल ते विलादत थी आहे वरी 12 रबिउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान खां बुरको मटियो आहे पोइ छा कंदव? उन ॾींहं ते तव्हां ईद मल्हाईंदव जो उन ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान खां बुरको मटियो आहे? छा उन ॾींहं ते नऊज़ बिल्लाह तव्हां मातम कंदव जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जहिड़ी हस्ती जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला जहान पैदा कयो उहो दुनिया जो जहान छॾे थो इन खां वधीक कहिड़ो ॾींहुं थींदो आहे जंहिंजे जुदाईगी जे करे सहाबा जा अकुल ऐं होश ख़त्म थी विया। हज़रत उमर जहिड़ो माण्हू तरार म्याण मां कढी करे ॿाहिरि बीह रहियो जेकॾहिं कंहिं माण्हू ईअं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जो जहान छॾे विया आहिनि त मां हिन तरार सां माण्हू जी मुंडी लाईंदुमि। हज़रत उस्मान जहिड़ो माण्हू हेठि पट ते वेठो आहे होश न आहे जेको माण्हू अची करे सलाम ॾियनि था होश न आहे त न छा चयो जवाब में मां छा चवां? पोइ तव्हां छा कंदो 12 रबिउल अव्वल ते? इहो रस्तो झुमरियूं दोल शरनायूं हे अकुला हीअ सम्झा असांखे औरतुनि खे बि ई करे नचायूं छा था कयो? छा हिते औरतुनि खे ॿाहिरि रोडनि ते कढी करे नचायूं? छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह ख़ुशि थींदो? हे अकुला असांजो। जेकॾहिं निमाज़ फ़र्ज़ आहे त कंहिंजे चवण ते मुलनि मौलविन चयो आहे तॾहिं निमाज़ फ़र्ज़ आहे। निमाज़ फ़र्ज़ छाजे करे था चओ? अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान में बयान कयो आहे नी। पोइ पर्दे जे लाइ वरी मौलविन चयो आहे। पोइ जेकॾहिं पर्दे जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे पोइ असां कहिड़ो कमु था कयूं जे औरतुनि खे वेठी करे रोडनि ते नचायूं ऐं चऊं त असांखे हिन में सवाबु थींदो? जंहिंखां असांखे अल्लाह अल्लाह जो रसूल झले उहा ॻाल्हि असां कयूं ऐं पोइ चयूं त असांखे सवाबु थींदो? जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा पाण साईं जन 63 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं साहबा खे हुकुम कयो त इहो ॾींहुं मल्हायो? पोइ जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो आहे पोइ त असां बि मल्हायूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे दौर में मल्हायो
हज़रत उमर फारूक मल्हायो, हज़रत उस्मान साईं मल्हायो, हज़रत अली साईं मल्हायो, पोइ जेकॾहिं उन्हनि मल्हायो आहे त असां बि मल्हायूं। ऐं जेकॾहिं उन्हनि न मल्हायो आहे ऐं अॼोके दौर जा मुला चवनि था असां आशिक़ रसूल आहियूं, जेको मल्हाए त उहो आशिक़ रसूल आहे, जेको न मल्हाए त चए त इहे आशिक़ रसूल न आहिनि। आशिक़ तव्हां हो, आशिक़ सहाबा या तव्हां असां हूं। हा सहाबा चयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिकिड़ी आंगुर बि अचणु न ॾींदासीं। असांजी जान वञे त वञे, असांजा बच्चा ॿार वञनि त वञनि, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां आंगुर न ॾींदासीं। इहे आशिक़ रसूल आहे या हाणे वारा आशिक़ रसूल आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो, उहा शइ थी वई। ईअं न कयूं या न कयूं, अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, असांखे करणी आहे। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु सहाबी जंग ते वञनि पिया, लिखनि था त 313 थोरा हा, होॾो हज़ारनि जे तइदाद में लश्कर हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां राय वठनि पिया त ॾियो ख़बर, थोरा हूं, जेकॾहिं चओ त मोटी संभरी पोइ जंग ते हलूं। सहाबा चयो त पैगंबर जंग त अञा परे आहे, जेकॾहिं हिते समुंड हुजे ऐं तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम करे त हिन में टपो ॾियो, ईअं न चवंदासीं त ॾियूं या न ॾियूं, चवंदासीं त अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, असांखे उहा शइ करणी आहे। इहे माण्हू हिकिड़े ॾींहुं लिखनि था त अब्दुल्लाह बिन मसूद जे लाइ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾियनि पिया मस्जिद में बीही करे। ताबेदारी इन शइ जो नालो अथव, ख़ुतबो ॾियनि पिया मस्जिद में बीही करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो, माण्हू चौधारी बीठा त बाबा वेही रहो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जे लाइ लिखनि था त उहो अञा मस्जिद में ई न पुॻो हो, ॿाहिरि रस्ते ते हो, सड़क ते बीठो हो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जे कन ते पहुतो, उते वेही रहियो। शाजी मिटी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे त वेहो ऐं मां चवां त हिते मिटी आहे। जॾहिं ख़ुतबो पूरो थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खे चयो त अब्दुल्लाह बिन मसूद कि जी साईं। अब्दुल्लाह बिन मसूद तूं हेॾे ॿाहिरि ई बीही रहे, साईं तव्हांजो जो हुकुम थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम थिए ऐं असां चऊं त अञा मस्जिद ॾे पुॼी पोइ विया। असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ असांजे कननि ते पहुतो, उन खां पोइ चूं ई नाहे करणी। इहे माण्हू ताबेदारी इन शइ जो नालो आहे, या ताबेदारी हिन जो नालो आहे। जेके हाणे वारा आशिक़ चवंदा त असां आशिक़ रसूल आहियूं। हज़रत उस्मान जहिड़ा माण्हू जेको कमु कयूं त अल्लाह अल्लाह जो रसूल कीअं करे वियो, असांखे उहो ई करिणो आहे। हज़रत उस्मान साईं जहिड़ा लिखनि था, मथां ई ज़मीन ते वेही करे वुज़ू करे पियो, विच वुज़ू में थोरो मुरकियो। सहाबा पुछो त साईं अहिड़ी का ॻाल्हि त कोन थी जो विच वुज़ू में तव्हां मुरकियो? हज़रत उस्मान साईं तो चए त हिन जॻह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कयो हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच वुज़ू में मुरकिया, मां उस्मान बि इन जे करे मुरकियुमि, तव्हां त रसूल जी सुन्नत अदा थी वई। इहे माण्हू दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जमीयत उलमा इस्लाम सां साथ निभाइण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आहे इरादो जमात सां साथ ॾीबो, हा हथ बथ न खणो। मां सभिनी तव्हां ते ईमान यकीन आहे असांखे बिल्कुलु, तंहिंजे करे जो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम सां साथ निभाईंदासीं। जाथे जमायत सॼो तो लबैक चई करे हाज़िर थींदासीं। ऐं मथों ॿुधूं था त बल्दियाती इलेक्शन बि आहे, छा ख़्यालु आहे? जमायत सां बेबो चए साईं ग़रीब हूं, तव्हां त थियो बादशाह, जट स्टेट ते तकीर कयूं हलिया वेंदो। ग़रीब हूं त पंहिंजे घरों खाईंदा हूं, भोतारा न ॾींदा आहिनि, या हिते तव्हांजे इलाइक़े में भोतारा ॾींदा आहिनि तव्हांखे। ग़रीब हूं त पंहिंजे घरों खाईंदा हूं, पोइ जॾहिं पंहिंजे घरों खाऊं त चओ त ग़ुलामी भोतारनि जी बि न कंदा थिए। हा मुवहिद इन शइ जो नालो कोन्हे को, मुवहिद इन शइ जो नालो आहे इज़ा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। मौत जो वक़्तु मुक़रर आहे, न हिकिड़ी घड़ी अॻिते थींदो न हिकिड़ी घड़ी पोइते थींदो। पोइ कंहिंखो डिॼूं जो रब जी ज़ात खां डिॼणो आहे। जेको ॾींहुं असांजो धरतीअ ते लिखियलु आहे उहो ॾींहुं असां क़बर में नथा वञी सघूं, जेको ॾींहुं वरी क़बर में लिखियलु आहे उहो ॾींहुं धरती ते घुमी नथा सघूं। हा जेकॾहिं ॿियो को ईअं करे पोइ उनजे लाइ चऊं त उहो मुशरिक आहे, ऐं तव्हां असां कयूं त पोइ चऊं त असां मुवहिद आहियूं, देवबंदी आहियूं। मुवहिद ऐं देवबंदी इन शइ जो नालो कोन्हे को। हा तंहिंजे करे जेकॾहिं को किरड़ कंडे खे बांह ॿधे चऊं त इहो मुशरिक आहे। छो
चइसि नफ़े नुक़सान जो मालिक इनखे सम्झे थो ऐं तव्हां असां चऊं त मथां सुभाणे भोतार माराए छॾे पोइ असां मुवैद थियासीं हो मुशरिक थियो तंहिंजे करे चओ इंशा अल्लाह जमियत उलमा इस्लाम असां साथ निभाईंदासीं बाक़ी हिकिड़ी शइ यादि बि रखो त चूड़ियूं असां बि न पातियूं आहिनि हा तंहिंजे करे कंहिं दोस्त मैसेज कई कि साईं असां त ग़रीब हूं पोइ वरी इलेक्शन खां पोइ मां चयो छा इलेक्शन खां पोइ जेकॾहिं उहे हितां जा आहिनि उन्हनि खे हिते रहणो आहे त असांखे बि हिते ई रहणो आहे असांखे कोटिया जा पठाण कोन्हियूं के असां बि हितां जा आहियूं जे उन्हनि खे हिते रहणो आहे त असांखे बि हिते ई रहणो आहे तंहिंजे करे चूड़ियूं असां बि न पातियूं आहिनि जेकॾहिं कंहिं बि असांजे कंहिं कारकुन ॾे मेरी अख सां ॾिठो त उनखे चओ अखि उनखे बि न हूंदी हा दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जमियत उलमा इस्लाम सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए राशिद साहब जन आयल आहिनि ऐं मां असां त लोकल आहियूं मां त चयमि त बयान ई कोन कंदासीं पर उन जे हुकुम मुताबिक़ चंद लफ़्ज़ ॻाल्हाएसीं दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जमियत उलमा इस्लाम सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।